दोस्तों अॼु नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पहिरां खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सिल्क पंहिंजा वरी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में दोस्तों अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त सावल काफ़ी ॻाल्हियूं जेको आहे चाकर खे ॿुधाईंदो क्लियर करे कीअं जाबर ख़ान जेको आहे हसीना जे आशिक़ हुयो ऐं कीअं रुंडो जेको आहे न रिश्तो ॾियण खां वॾे साईं खे इनकार करे छॾियो ऐं मां उन खे सम्झायो। पोइ रुंडे चालाकी सां उनखे रिश्तो ॾिनो, वॾे साईं शादी कई। पोइ बि जाबर ख़ान ऐं जेको आहे उन हसीना जा जेको आहे तालुकात ख़तमु न थिया। शादी खां पोइ बि इन्हनि जा तालुकात हलंदा रहिया ऐं जाबर चौकीदार अची बीठो, यानी गिदड़नि जी हिंदवाणनि जी वाड़ी ते गिदड़ खे चौकीदार विहारियो वियो। अहिड़े हिसाब सां हू कहाणी क्लियर करे ॿुधाईंदो चाकर ख़ान खे त तूं जंहिंखे अमड़ जीजल चवीं थो उहा हिकु वैशी मतिलबु बेकार औरत आहे, हिकु मतिलबु कंहिं कम जी न आहे, बेहया औरत आहे। अहिड़े हिसाब सां सावल सम्झाईंदो लेकिन चाकर एतबार न कंदो। पोइ बि काफ़ी क़िस्तनि ताईं इहा कहाणी ईअं ई हलंदी रहंदी, यानी सावल हर भेरे इन खे हर क़िस्त में हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो वेंदो। काफ़ी क़िस्तनि खां पोइ जाबर ते चाकर ख़ान जो शक मोटी वेंदो ऐं रुंडे ते शक मोटी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसरंदा दासी टीवी यूट्यूब चैनल खे।